मां तोखा सख्त नाराज आया ज़रली। मूंखे लापरवाह माण्हू बिल्कुल भी पसंद ना आहिनि। जॾहिं तोखे ख़बर आहे त मां परेशान रहंदी आहियां त पोइ तू फोन बंद करे छो रखंदो आहीं? यार चांडुकी, रात खां लाइट वयल हुई। जीअं लाइट आई आहे मोबाइल चार्ज करे पहिरीं कॉल तोखे कई आहे। हिक त न बिजली ने भागी ॾाढो परेशान कयो आहे। बिजली पंहिंजे टाइम ते अचे न अचे, पर बिल ज़रूर पंहिंजे टाइम ते ईंदो आहे। हिन मुल्क जो को धणी सा ई न आहे। अच्छा इहो ॿुधाए, ॿियो त सभु ख़ैर आहे न? शहरोज खान त को हंगामो न कयो आहे न? जेकॾहिं शहरोज खान घर में का अहिड़ी ॻाल्हि चोरे आ त रुखसार मूंसां ज़रूर ॻाल्हि करे आ। बल्कि खान बहादुर हिन महिल ताईं आसमान मथे ते खणी चुको हुजे आ। इन जो मतलब त शहरोज अली खान छप बणी वेठो आहे, जानवरनि वारो छप। ख्याल कजाम त के माल ओचितो अची वार करे। तुंहिंजे ख्याल में छा मूंखे हू ज़ीनत वांगे किडनैप करे बेइज्जत करण जी कोशिश कंदो? चांड्रो की ही जेका रईसन जी पिकड़ियल औलाद हूंदी आहे न, या कुछ भी करे सके थी। ते करे इन्हनि खां मोहताज रहण ज़रूरी आहे। हिक ॾींहं में मुंहिंजो जानिबा मल्हार ॻोठ वापस अची वेंदो, पोइ केरु मूं ॾे आंगुर त सीधी करे ॾेखारे। अरे हेॾे पंहिंजे भाउ जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मुंहिंजे दिलि में दहशत विहारे थी। असुल तोसां मोहबत जूं ॻाल्हियूं कदे भउ थो थिए। ॾाढा त साले पुट खे कीअं यकीन ॾियारीसीं त मां अञा जीअरो आहियां। हू तुंहिंजे न ठहियल ॻाल्हियुनि ते एतबार त कोन कंदो। छो न कंदो यकीन? छा हुन जे दिल में तुंहिंजे लाइ ॻोल्हा जो रुको ख़तम थी वियो आहे? ॾाढो कोयाणो आहे। भुलियल आई थी। हेतिरा वरिया गुज़री विया आहिनि, एतिरो अरसो गुज़री वियो आहे। माइटनि खां औलाद जो ग़म विसरी वेंदो आहे। हाणे ॿुधाए त औलाद माइटनि खे कीअं यादि कंदो? चिबड़ खान जंहिं ॿार यतीमी ॾिठी आहे न, हुन खां पंहिंजा रत जा रिश्ता ऐं प्यार वारा रिश्ता कॾहिं बि न विसरंदा। अलाह करे हीअं हुजे त मां हुननि खां विसरियो न हुजां। ॾाढा तोखे त ख़बर आहे न यार, मां पंहिंजे बचन खे लुक में यादि कयो आहे। लुक में यादि कयो आहे। चिबड़ खान मूंखे इहा सम्झ में ॻाल्हि न थिए थी त तुंहिंजो पंहिंजे बचड़नि सां एॾो प्यार हूंदे बि तो पंहिंजी अना कीअं बहाल रखी। माण्हुनि खे त यार पंहिंजे औलाद सां एॾो प्यार हूंदो आहे जो उहे वालिदीन झुकी पवंदा आहिनि। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।